अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हिसे जो पाणी न मिलण ते सिंध सरकार सख़्त एहतजाज पंहिंजा हक़ वठण ते हर फारम ते पंहिंजो आवाज़ उथारण जो ऐलान। आबपाशी वारे वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त हिक पासे सिंध जूं ज़मीनूं पाणी सबबि बंजर बणिजी रहियूं आहिनि त ॿिए पासे केनाल खोले पाणी चोरी कयो पियो वञे। वज़ीर एज़म इजलास त कोठायो पर मसाइलो हल न करे सघियो। पाणी अचे ई पंजाब मां थो त सिंध चोरी कीअं थी करे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुहेल अनवर सियाल चयो त असां सिंध जो हक़ घुरी रहिया आहियूं। सिंध में पाणी चोरी ऐं धाड़ेल राज ते अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं सैयद नासिर शाह आमो साम्हूं। हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध हुकूमत धाड़ेल राज ऐं करप्शन ते पर्दो विझण लाइ पाणीअ जो शोशो विझी छॾियो आहे। पाणीअ जे मामले ते सिंध ऐं पंजाब में भेड़ कराइण जी साज़िश कई वई। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त हलीम आदिल शेख सिंध जे अवाम सां सचो हुजे हा त वज़ीर एज़म अॻियां सिंध में पाणीअ जी खोट जो मामिलो उथारे हा। सिंध में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल। बदीन ज़िले में पाणीअ जी खोट ऐं सिमन नालनि जी घाटी न थियण ख़िलाफ़ ज़िलो बचायो तहरीक जे सॾ ते आबादगारनि जो 6 किलोमीटर पैदल मार्च खां पोइ धरणो। पीपल्स पार्टी ईंदड़ वफ़ाक़ी बजट खे मुल्क जे ख़ुदि मुख़्तियारीअ ते हमिलो करार ॾेई छॾियो। मंज़ूरी रोकण लाइ भरपूर जदोजहद करण जो ऐलान। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त IMF जे मुलाज़मनि तरफ़ां तयारु कयल बजट मंज़ूर थियण न ॾींदासीं। पंहिंजे बयान में बिलावल चयो त IMF हुकूमत अवाम दोस्त बजट नथी बणाए सघे। सख़्त शर्तुनि ते कर्ज़ खणी ॻरनि टैक्सनि सां अवाम जे खीसनि मां पैसा कढी खज़ानो भरण कारनामो नाहे हूंदो। हैदराबाद वाधो रोड ते ख़ौफनाक हादसो पेश आयो। सिंध खे बिजली फराहम करण वारे हाई पावर प्लांट जी छत ते बीठल समूरी फैमिलीअ खे बिजली पंहिंजी लपेट में वठी छॾियो, जंहिं जे नतीजे में 2 नौजवान शदीद ज़ख़्मी। हिक जी हालत गणती जोगी ऐं हिकु नौजवान नारी बि सख़्त ज़ख़्मी, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर अस्पताल में इंजेक्शन मौजूदु न हुअण सबबि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। मोरो में वकील बिरादरी ऐं DSP मोरो में हलंदड़ तकरार ख़त्म। ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए सां ॻाल्हियूं करे खीर खंड थी विया। उन सिलसिले में DSP मोरो अब्दुल हमीद पामर SHO मोरो हनीफ़ मार खे यकीन ॾियारियो त शहर में हलंदड़ समाजी बुराइयुनि जा आॾा जल्द ख़त्म कराया वेंदा। मोरो भरिसां कचे जे इलाइक़े ॻोठ कणब माछीअ में सियासी समाजी अॻुवान नौजवान सूमर माछी जे घर जी बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबबि फौत थी वियो। संदसि वफ़ादाबाद इलाइक़े में सोग छाइजी वियो। संदसि जनाज़े निमाज़ में ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी बिरादरीअ जे माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई। मोरो भरिसां फरीद तेरो थाणे जी हद ॻोठ पुराणा जतोईअ जे रहवासी नवीद अहमद भट्टीअ जे किरियाना जनरल स्टोर खे गुज़िरियल राति चोर ताला भञी रखे रुपयनि जो चोर सामान करे विया। पुलिस इंतज़ामिया को तहरक न वरितो। हद जी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे नवीद अहमद भट्टी पंहिंजे भाइरनि ऐं चाचनि सां गॾु चयो त हलंदड़ महीने में ही ॿियो दफ़ो आहे त मुंहिंजे दुकान खे खाट हणी चोरी करे विया आहिनि। चोर ज़ाहिर हुअण बावजूदु पुलिस खेनि गिरफ़्तार करण बजाए असां मथां दबाव विझी रही आहे, जंहिं सबबि असां सख़्तु परेशान आहियूं। असांजो कारोबार ऐं असांजा गैर महफ़ूज़ बणियल आहियूं। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालिबनि जी मञता लाइ पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह खां रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते सभई मुलाज़िमनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन जे मौक़े ते अॻुवाननि मोहम्मद इस्माइल जिसकाणी, दौर मोहम्मद बहराणी, गुल डायरी, डॉक्टर रज़ाक राजपर, शरीफ़ बिरोई, नवीद शाह, मंज़ूर राजपर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, जिन में किरोना अलाउंस मुस्तक़िल कयो वञे, सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल मंज़ूर कयो वञे, हेल्थ प्रोवेंशन अलायंस जना अस्पताल जे बराबरि कयो वञे, रिकवरीअ जो लेटर वापसि वरितो वञे, किरोना में शहीद थियल मुलाज़िमनि खे शहीद पैकेज ॾिनो वञे, पघारुनि में 25% वाध कई वञे, ग्रुप इंश्योरेंस ऐं यूटिलिटी अलाउंस समेत ॿिया असांजा जाइज़ मुतालिबा तस्लीम कया वञनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वफ़ाक़ी हुकूमत पारां समूरे सिंध वांगुरु काज़ी अहमद जे अवाम खे सस्ते अघनि ते रोज़मर्रा जे खाधे पीते जे शयुनि जी ख़रीदारीअ लाइ काज़ी अहमद डेणान रोड ते क़ाइमु कयल यूटिलिटी स्टोर ईद खां पोइ मुकमल तौर बदस्तूर बंदि पियल आहे। कल्ह कुझु घणे लाइ स्टोर खोले वेयर हाउस नवाबशाह खां आयल खंडु गिह चांवर अटो दालियूं ऐं ॿियो सामान लाहे रखण बैदि हिकु भेरो ॿीहर यूटिलिटी स्टोर खे ताला हणी बंदि कयो वियो आहे। अवाम खे सस्ते अघनि ते आयल सामान खां महरूम कयो पियो वञे। आम माण्हुनि जो चवणु आहे त
मुबैना तौर राति जो दुकान खोले सामान वापारियुनि ऐं दुकानदारनि खे विकिरो करणु मामूल बणियल आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।